अफ़सोसनाक ख़बर मां कि लाड़काने खां लाड़काने वेझो संग न ॾियण तां जाबदारनि औरत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। ॻोठ रज़ा मोहम्मद विरोही में संग न ॾियण तां हथियार बंदनि 35 वरनि जी ज़किया जतोई खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची माजी वेला औरत जो मड़े अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर मां ॾियूं पिया। वारसनि जो चवण त संग न ॾियण तां काशिफ जतोई ऐं ॿियनि औरत खे क़तल कयो आहे। संदन चवण हो त जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। आखे आगाह कई पिया लाड़कानो वेझो संग न ॾियण तां जाबदारनि औरत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। ॻोठ रज़ा मोहम्मद विरोही में संग न ॾियण तां हथियार बंदनि 35 वरनि जी ज़किया जतोई खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची माजी वेला औरत जो मढ़े अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। वारसनि जो चवण आहे त संग न ॾियण तां काशिफ जतोई ऐं ॿियनि औरत खे क़तल कयो आहे। संदन चवण हो त जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। इन हवाले सां लाड़काने खां ब्यूरो चीफ मुनवर लाइन ते मौजूद है। जी मुनवर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाजी लाड़काने जे भरिसां ॻोठ आहे रज़ा मोहम्मद विरोही संग न ॾियण जे मामले तां 35 वरनि जी बेवा औरत हुई ज़किया बि सिराज जतोई, जंहिंखे घर अंदरि घिरी जवाबदारनि गोलियूं हणी क़तल करे फरार थी विया आहिनि। जंहिंखां पोइ हद पीरशेर थाणे जी पुलिस जेको आहे उते पहुची औरत जो जेको लाश आहे उहो तहवील में वठी लाड़काने जी चाणका अस्पताल आंदो आहे। उन मौक़े ते जेकी औरत फोत थी वई आहे हुनजी अमड़ आमना जतोई जो चवणु आहे त जवाबदार काशिफ जतोई जेको आहे उन संग घुरियो ऐं न ॾियण जे मामले सां उन ॿिया हथियार बंद साण करे घर में घिरी जेको आहे गोलियूं हणी मुंहिंजी धीउ खे क़तल कयो आहे। हिन DIG लाड़कानो मज़हर नवाज़ शेख खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे पुलिस जेको आहे हुनजो खोटी औरत जो जेको लाश आहे उहो अस्पताल में पोस्टमार्टम कराइण खां पोइ जेको आहे संदसि वारसनि जे हवाले कयो आहे। जी ठीकु आहे मुनवर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।